अस्सलाम वालेकुम या अली मदद जी सिंह जे लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी ॿोली जीअं त असां जेको आहे हिन टाइम मौजूदु आहियूं कंहिं सेट ते असांजो हिकिड़ो रिकॉर्डिंग आहे ऐं उते मौजूदु आहियूं असांजे सिंध जो तमामु बहितरीनु डायरेक्टर ज़फ़र खोखर ऐं मुमताज़ कासकली बि हिते मौजूदु हुन ऐं उन्हनि जी रिकॉर्डिंग ते आयल आहियूं ऐं सुबुह जो ख़बर अथव त ॾिसो त कहिड़ियूं इहे सवड़ियूं लॻी पियूं आहिनि ऐं हेॾे ॾिसो सीअ में वेठा आहियूं त छा जो सीउ केॾो सीउ हूंदो ऐं तव्हांखे हिन सबूत ॾियण जे लाइ हीअ ॾिसो सवड़ अथव जेका हीअं कई वेठा आहियूं असां सीअ खे पाण माई तूं बि त सीअ खां विझो त ख़बर त पए हाय हाय होॾे ॾिसो कीअं सवड़नि में सुता पिया आहियूं माफ़ु कजो छो त मां ईअं कयमि होॾो ज़फ़र अखि पटी आवाज़ ज़फ़र खोखर अहिड़ो को मसइलो कोन्हे को तूं अखि न पटी वेठो ऐं असांजा तमामु पहिरियां दोस्त जेके आहिनि सो मुमताज़ कासकली ऐं मां सिकंदर खोखर ज़फ़र खोखर इन खां अलावा हिकिड़ो मां अर्ज़ु कयां त असांजा जेके व्हाट्सअप ते ग्रुप आहिनि असांजा सऊदी जा सिंध जा तमामु ख़ूबसूरत ग्रुप आहिनि ज़फ़र जेकॾहिं हुनजा नाला खां आहे असांजो जानी खोसे जो तमामु बहितरीनु ग्रुप ऐं मोहब्बत ग्रुप आहे शाइर गफ़ूर जोहे जो तमामु बहितरीनु ग्रुप आहे भाउ याकूब खोसे जो आहे कुर्बान कोलाची मक़सदु इहे असांजा हेॾा सऊदी जा दोस्त थी विया ऐं दिलि दिया दर्द पिराया ऐं असांजो बॉस कुर्बान जोहे जो जेको ग्रुप आहे ऐं असांजे हिते लारकाणा ग्रुप बि आहे कोयल प्रोडक्शन ग्रुप बि आहे ऐं एस के प्रोडक्शन ग्रुप बि आहे ऐं उन खां अलावा प्यार का सफ़र बि ग्रुप आहे आशा उहो बि ग्रुप आहे माशाअल्लाह खोड़ सारा ग्रुप आहिनि ऐं मां ख़बर थी तोखे पाण खे त दोस्तनि खां परे वेंदो न हा हिकिड़ो ॿियो बि ग्रुप आहे अली वारस ग्रुप बि आहे ऐं तमामु घणा ग्रुप आहिनि असांजा ऐं दोस्त मोहबत ॾींदा आहिनि ऐं मोहबत वठंदा आहियूं असां कोशिशि इहा कंदा आहियूं त ऐं दोस्तनि खे जेको आहे सो गॾु खणी हलूं ऐं उनजी बि असां में हुज हूंदी आहे हूंदी आहे तॾहिं असांखे मसां हुज हूंदी अथनि तॾहिं असां दोस्तनि सां कचहरी कंदा आहियूं या अली मदद दोस्तो कहिड़ा हालनि ख़ुशि आहियो अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो सदाईं आबाद हूंदो माशाअल्लाह तव्हां दोस्तो ॿियो को हाल वाल ख़ुशि लॻा पिया उस्ताद बुखारी थो चवे वरी मिलूं न मिलूं दोस्ती रहे या न रहे अलाए कहिड़ी ख़बर हीअ ज़िंदगी रहे या न रहे बसि हिकु दफ़ो प्रीअ खे वेझो करे ॾिसी त वठूं पोइ अखियुनि में रोशनी रहे न रहे छा थी सम्झे ऐं महबूब खे ॾिसजे हीअं आम्हूं साम्हूं ऐं हुन जूं अखियूं मूं में हुजनि ऐं मुंहिंजूं अखियूं उन में हुजनि ज़फ़र खोखर छा थो सम्झे पोइ नज़र कमु कंदी न कंदी न पोइ अचु भला हेॾो फ्री अचो हिकिड़ो सेकेंड ॾिसूं दोस्तनि खे सलाम कर सुबुह जो हेॾो वञे न बाबा हेॾो उबतो उबता वरी हेॾो उबतो अची या ज़फ़र ज़फ़र ईअं न चइजे त मूंखे सीउ त सवड़ विझो न न न भाई सही है अस्सलाम वालेकुम दोस्तों ऐं सभ खां पहिरियां जेके बि दोस्त जिन जिन जा नालनि जा अदो सतार खणी वियो सभु असांजा लाइक़ु एतिराम लाइक़ु इज़त दोस्त आहिनि माशाअल्लाह उहे मुल्क खां ॿाहिरि आहिनि या मुल्क में हुनजा ग्रुप आहिनि असांखे सभिनि खे असांजो सलाम अल्लाह से उन्हनि दोस्तनि खे ख़ुशि रखे काफ़ी ग्रुपनि में मां बि एड आहियां उन्हनि दोस्तनि जी महिरबानी इज़तूं ॾियनि था असांजो हुननि खे पाकिस्तान मां सिंध मां लाड़काणे मां कुर्ब भरियो सलाम सदाईं आबाद हुजो ख़ुशि हुजो वरी महिरबानी सदा थैंक यू हीअ हो असांजो तमामु सिंध जो बहितरीनु डायरेक्टर सच पुछो त हिन थोरे अरसे में जॾहिं डायरेक्शन में पेर पातो एक्टर त तमामु माशाअल्लाह सीनियर आहे पथर दुनिया में हिन बहितरीनु किरदारु कयो हो रमू रबड़ जो ऐं उन खां बाद में कई सीरियलनि में कमु कयो लेकिन डायरेक्शन जे हिसाब सां हिन तमामु वॾो सोप सीरियल उन में असांजे सिंध जा मुख सां गॾु ख़ूबसूरत खोड़ सारा अदाकारा उन खां पोइ मीरा वॾो तमामु बहितरीनु ड्रामो ॾिनो ऐं हींअर केटीएन ते सोप सीरियल नओं सीरियल जेको आहे सो सोप सीरियल हली रहियो आहे ऐं तमामु बहितरीनु सोप आहे इनशाला उनजी रिकॉर्डिंग बि हले थी ऐं अनक़रीब केटीएन ते हलनि धमाकनि सां त दोस्तो ऐं छा था सम्झो इहो ड्रामो कीअं आहे फर्स्ट क्लास माशाअल्लाह तव्हांजो हिन ड्रामे में तमामु अदाकार आहिनि ऐं असांजी सूरत अदाकारा ऐं रूबी अली बि हिन में आहे सहरिश भुट्टो बि आहे ऐं खोड़ सारा ॿिया अदाकार बि आहिनि असांजे जेको आहे सो माशाअल्लाह हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि बिलाल खोखर बि आहे ज़ुल्फ़कार बुर्दी साहिबु आहे ज़फ़र खोखर पाण आहे मुमताज़ कासकली आहियां मां आहियां ऐं उन खां अलावा मुनवर मुनारी आहे खोड़ सारा अदाकार आहिनि इनशाअल्लाह ऐं उस्ताद गुल मुनीर आहे ऐं मक़सद के कंहिंजा नाला खणो अदा हैदराबाद
दा नालो छा आहे ज़बर आयजा खान साल बि आहे ऐं माशाअल्लाह तमामु सुठा अदाकार आहिनि हिन में ऐं इंशाअल्लाह हाणे इजाज़त ॾींदा तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी काफ़ी तव्हांजो टाइम वरितोसीं लख थोरा लख एहसान मूं ते मुंहिंजे माण्हुनि जा जीए सिंध जीए लतीफ़